मारी जावे बाबा हे सॼी शहर बेलाणी में असां हिनमहिल बीठा आहियूं। हे ॾिसी था सघो तव्हां, हे साम्हूं रोड आहे, सरकारी गली पई थी अचे साम्हूं। हिन गॾ खे निसार से ते पाण जेको आहे सो हिन गिटी ते बीहण तां त हे गॾ हिन गिटी में ढोर न अचनि। असांजी पंहिंजी ज़ाती गिटी आहे। हे गिटी बाबा हीअं क्रॉस थी करे जेका रोड ते थी वञे, गिटी का बि कंहिंजी ज़ाती न आहे, शहर जी गिटी आहे। इन करे हिन खे कुआड़ियूं हयूं। असांजे मना करण खां पोइ हिन जेको आहे असां हिन खे मना कयो त बाबा छो थो हणी धक, जेका जंहिं त असांखे हिन दाबा ॾिना, धिका ॾिना त बाबा असांजी ज़ाती गिटी आहे, असां धक हणंदासीं। हिन गॾ खे कुआड़ियूं हयूं आहिनि। हे तव्हां ॾिसी था सघो हिनमहिल। हे ॾिसो छा हिन बेज़ुबान छा कहिड़ो ज़ुल्म कयो वियो आहे हिते। हा, इहो निसार सहतो पाण जेको आहे सो बेलाणी जो आहे। हे ॾिसी था सघो तव्हां पाण। ऐं असांजे मना करण तां वरी असांखे दाबा ॾिना अथई, असांखे धिका ॾिना अथई ऐं असांखे मोतमार धमकियूं ॾिनियूं अथई। हे ॾिसी था सघो तव्हां। असांजे साम्हूं हिननि पाण निसार सहते हिन खे कुआड़ियूं हयूं आहिनि। असां पाणी ते बीठा हुआसीं। असांजे मना करण खां पोइ बि बाबा असांजी गिटी आहे, असां हणंदासीं हिन खे कुआड़ियूं। ॾिसी था सघो तव्हां बाबा, हे हालत ॾिसो, हे ॿियो आहे हिनमहिल हिते।